शेरशाह धमाके के हवाले से अवां अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। ते ख़बर अवां सां शेयर कयूं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी 2 वरियनि बाद नौंदेरो पहुतो आहे। आसिफ ज़रदारी कंबर पहुची MPA सरदार चांडियो सां संदसि घरवारी जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। आसिफ ज़रदारी सरदार चांडियो सां ताज़ियत करण बाद नौंदेरो हाउस रवानो थियो आहे। अवां खे आगाह कयो पिया नौंदेरो मां अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी 2 वरियनि बाद नौंदेरो हाउस पहुतो आहे। आसिफ ज़रदारी कंबर पहुची MPA सरदार चांडियो सां संदसि घरवारी जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, पाकिस्तान जो अॻूणो सदर ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी 2 वरियनि बाद नौंदेरो हाउस पहुतो आहे। आसिफ अली ज़रदारी जे पहुचण खां अॻु में सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ, जॾहिं त शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सां नौंदेरो हाउस में सियासी समाजी माण्हुनि जी मुलाक़ातुनि जो शेड्यूल पिणु रिथियल आहे, जंहिंखे करे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े चूंडियल नुमाइंदनि सां उन जूं मुलाक़ातूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।